सब्सक्राइब कयो घंटी के बटन की दबा कार हुई ॿिया माण्हू हथियार हुयनि छोकिरी खे धक हणी करे असां खां ज़ोरीअ सां वेठा हिकिड़ी नंढड़ी बि खणी आहे हुन सां गॾु गुलनाज़ सुहण ऐं हिकिड़ी फ़ाइज़ा नंढड़ी गॾु अथसि ॿी नंढड़ी आहे उहा छोकिरी रियूं रड़ियूं पई थी करे घर में असां अर्ज़ु कयूं असांजी मदद कयो वञो क़ुरान जे वास्ते उन चयोसीं त मूं छोकिरी आहे तव्हांखे वापसि ॾियां थो इहो राईंदो एतिरा पैसा वठाए हुननि एसेटनि खे खाराए उन्हनि माण्हुनि मां हथ कढी छॾिया जवाबदार केरु आहिनि नाला ॿुधायो जवाबदार हिकिड़ो गनी ऐं हफ़ीज़ ऐं वहीद केरु आहिनि ज़ात जा असांजी मदद कयो वञो था ख़ुदा जे वास्ते तव्हांखे अर्ज़ु थी कयां दादू अपील था कयूं वॾनि खे ऑफिसरनि खे आजी एसेटनि खे सभिनि खे अर्ज़ु था कयूं ख़ुदा जे वास्ते एफआर कटे पुलिस ते विया मां पाण वई आहियां पुलिस को फरार न कयो अथसि पैसा वठी छॾे ॾिनो अथसि एससी कजई 100 लख ॾेढ रुपया खाधो अथई असां ग़रीबनि जी ॿुधाई कान पसंद आ रहो